अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु ख़ालिद अहमद। नाज़रीन, असां ॾिठोसीं जमहूरी हुकूमतूं अची वियूं आहिनि, पर इंतिज़ामी बदनिज़ामी या बद इंतिज़ामी उहा दुरुस्त कोन थी सघी आहे। हालांकि 16 साल पीपल्स पार्टी जा ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके अपोज़िशन जमायतूं आहिनि हाणे वेठल आहिनि, उहे बि वेठियूं आहिनि, सभु साॻे जेकॾहिं हुकूमतूं में रहनि, लेकिन सिंध जे अंदरि बद इंतिज़ामी हिकिड़ो परमनेंट रहियो आहे, उनखे कोई बि सही करण लाइ तयारु कोन्हे को। अॼु जे प्रोग्राम में असां ओवरऑल जेको आहे सिंध में जेके इदारा आहिनि उनजी जेकी आहे न उनजी डिलीवरेंस गवर्नेंस जा इशूज़ ऐं बद इंतिज़ामी ते ओवरऑल हिकु प्रोग्राम कंदासीं। असां सां पैनलिस्ट जेके न जावेद काज़ी साहब ऐं इनाम साहब असां सां गॾु आहिनि। मां प्रोग्राम जेको आहे इनाम साहब खां शुरू थो कयां। इनाम साहब, बद इंतिज़ामी जेकी आहे न हिकिड़ी ज़ाहिरात आहे, 16 साल पीपल्स पार्टी खे थी विया आहिनि। इहो जेको आहे न हिकिड़ो अहिड़ो जिन आहे जेको बोतल मां निकितो आहे, बंदि कोन थो थिए। कहिड़ा जेके उपाउ वठणु घुरिजनि ऐं सिंध गवर्नमेंट जी जेकी सूरत हाल रही आहे, हुकूमत रही आहे पुराणी ऐं नई, उन में तव्हांजो छा व्यू आहे? महिरबानी ख़ालिद, मां सम्झां थो त पहिरियों त तव्हां हिकिड़ी पैरामीटर या लाइन ड्रा कयो त इहा बद इंतिज़ामी शुरू कॾहिं खां थी आहे ऐं पंहिंजे इंतिहा ते कीअं पहुती आहे। जेको फॉर्मल एडमिनिस्ट्रेटिव अरेंजमेंट्स आहे उहे आया अंग्रेज़नि जे अचण सां। पहिरियों बि आहे, ईअं कोन आहे त कलोड़नि टालपुरनि या पूरी 1000 सालनि जे सिंध जे तारीख़ में सिस्टम्स हलनि पिया, रेवेन्यू जा बि हलनि पिया, इरीगेशन जा बि हलनि पिया, ॿिया उन्हनि जो पंहिंजो सिस्टम हो। पर जेका हिकिड़ो साइंटिफिक बुनियादनि ते सिस्टम्स ठहिया उहे अंग्रेज़नि जे दौर में ठहिया। अंग्रेज़नि उन्हनि जे लाइ इदारा ठाहिया, उन्हनि जे लाइ ट्रेनिंग्स करायूं, उन्हनि जे लाइ पूरो हिकिड़ो माहौल जोड़ियो ऐं उन्हनि रिक्रूटमेंट जो हिकिड़ो तरीक़ेकार वज़ह कयो जंहिंमें अपॉर्चुनिटी हुई सभिनी माण्हुनि जे लाइ क्लास खां ॿाहिरि रखी त भई तव्हां अचो, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम ॾियो ऐं इंतिज़ामी उनजो सिरिश्ते जो हिसो बणिजो। सो उहो अंग्रेज़नि सब कॉन्टिनेंट में ख़ासि करे सिंध में असां वटि पूरो 100 सालनि ताईं ॾाढो सक्सेसफुल हिकिड़ो मॉडल क्रिएट कयो। हालांकि हुननि जे इंतिज़ामी सिरिश्ते में फ़ौजी मुंतज़िम बि हूंदा हुआ, सिविल बि हूंदा हुआ, पर उहो उनजो सर्टेन हिकिड़ो स्टेटस हो, स्ट्रेचर हो, उन खां हेठि न वेंदा हुआ। वॾा वॾा नाला सिंध में पैदा थिया इंतिज़ाम जे हवाले सां अंग्रेज़नि जे दौर में। सर बार्टल फ्रेयर, सर बैरो एलिस, कैप्टन स्टेक ऐं पंहिंजो शाह लतीफ़ ते जंहिं PhD कई, HT सार्ले, जाइलस, डव, तमामु वॾा माण्हू पैदा थिया। हाणे उन्हनि जे तव्हां सियासी एजेंडा सां इख़्तिलाफ़ु करे सघो था, पर हुननि जे इंतिज़ामी जेको ढांचो हो उनजे एक्सीलेंस सां तव्हां नथा करे सघो। तव्हां ॾिसो जान जेकब किथां जो माण्हू हो, इंग्लैंड जे सरतरीन इलाइक़े मां निकिरी अचे जेकबाबाद में वेठो ऐं उन्हनि बलोच कबीलनि खे मुंहुं ॾिनई जेके अॼु बि असां कश्मोर, कंधकोट, घोटकी ऐं ॿियनि हंधनि ते पब्लिक उन्हनि खां कन थी हणे। मां उन्हनि खां तमामु घटि पावरफुल सरदारनि खां। हाणे अंग्रेज़नि जेके इदारा ठाहिया, जेको सिस्टम ठाहियो, उन मुंहिंजो ख़्यालु आहे त 70s ताईं सस्टेन कयो। उन्हनि इदारनि मां जेके ट्रेंड थियल माण्हू हुआ उन्हनि पाण बि कंहिं क़दुरु कानून जी पाबंदी कई, पब्लिक खे बि कानून जे लाइ अकाउंट फार कयो ऐं उन सां गॾोगॾु अवाम खे बि कानून जी टेक बि ॾिनी ऐं पंहिंजो अवाम जे लाइ कुझु फैसिलिटी बि क्रिएट कई। इहा ॿी ॻाल्हि आहे त सिस्टम हलाइण जे लाइ हुननि खे जागीरदार तबिके खे बि खणणो पियो पए, ॿियनि जेके सोसाइटीअ जा थोरा घटि बेनिफिशियल पार्टनर्स आहिनि उन्हनि खे अकोमोडेट करणो पियो। 70 जे ॾहाके में जीअं ई मुल्क ख़ासि तौर ते बंगाली बि विया हलिया त उन खां पोइ जेका एडमिनिस्ट्रेशन शुरू थी उन जो ज़वाल तव्हां पंहिंजे अखियुनि सां अॼु ॾिसो था। तव्हां 80s ताईं बि ॾिसो, अब्दुल्ला जे मेमण जहिड़ा, मोहबुल्ला शाह जहिड़ा, सैयद सरदार जहिड़ा, AK लोधी, इन क़िस्म जा मुंतज़िम वॾा नाले वारा पैदा थिया जिन अवाम खे रिलीफ ॾिनो, अवाम सां कनेक्शन में रहिया ऐं उन्हनि जे लाइ उन्हनि जो पंहिंजे इलाइक़नि में मौजूदगी माण्हुनि जे लाइ ॾाढो हूंदो। पोइ जॾहिं पाकिस्तान जा जेके इदारा हुआ उन्हनि मां माण्हू तयारु थिया ऐं उन्हनि जो पॉलिटिकल हिकिड़ो कनाइवंस थी वियो हुक्मरान तबिके सां, उनजो बदतरीन जेको मॉडल तव्हांखे ॾिसणो आहे उहो सिंध ऐं बलोचिस्तान में ॾिसी सघो था। KP असांखां बहितर आहे, पंजाब असांखां घणो बहितर आहे। उन में जेको हिन महिल मॉडल आहे
उन में को उसूल, को टेन्यूअर, को एहतसाब, कंहिं क़िस्म जी जवाबदारी, कंहिं क़िस्म जी ज़िमेदारी, को मॉरल ज़मीर जो को सवाल, को ॿियनि कानून जे आॾो जवाबदारी कुझु बि कान्हे को। हाणे हर वॾेरो, हर MP MNA वज़ीर जंहिंजो जाते इन्फ्लुएंस आहे, उहो पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो पंहिंजो मुंशी ॿ टे वठी थो अचे। उन मुंशियुनि में हिकिड़ो DC आहे, मुंशियुनि में हिकिड़ो SP आहे, ऐं उन खां पोइ हेठि जेके हायरार्की आहे असिस्टेंट कमिश्नर। बाक़ी त हुन एतिरा भर्ती कराया आहिनि जो हाणे मुख़्तियारकार उन जे लेवल जा माण्हू आहिनि ई इन्हनि वॾेरनि MPs MNA मिनिस्टर्स जा भर्ती करायल, ऐं उहे हुननि जे इलाइक़नि में वेठा आहिनि। हाणे इन हिकु पासे इहो त थियो जेको रेवेन्यू, ऐं ॿियो जेको इंतिज़ाम आहे पुलिस जो। तव्हां हाल ॾिसो था त पुलिस में सिलेक्शन कीअं थी थिए, पुलिस जा माण्हू वर्क कीअं था कनि, उन्हनि जी पोस्टिंग कीअं थी थिए, ऐं ख़ासि तौर ते ॿियनि सूबनि जा माण्हू सिंध में अची अरबपति था थियनि। अरबपति थी धाड़ा हणी पंहिंजे सूबनि में वापसि हलिया था वञनि, बल्कि कोशिशि था कनि जेतिरो मैक्ज़िमम सिंध में रही सघनि। बलूचिस्तान में वरी बि ख़तरो आहे जान जो, को लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे। हिते त तमामु ईज़ी आहे। CM हाउस जी सॼे सिंध जो पुलिस सिस्टम CM हाउस में वेठो आहे फ़ारूक बशीर साहब, उहो वेठो थो हलाए, जेको बेसिकली गुजरांवाला जो आहे। ऐं सिंध में हुनजो को न डोमिसाइल आहे, न को ॿिया हुनजा अहिड़ा के रूट्स आहिनि। हाणे इहे जेके इहो तजुर्बो एॾो ख़राबु थी चुको आहे जो हिकिड़ो म्यूनिसिपल ऑफिसर, हिकिड़ो रेवेन्यू ऑफिसर, हिकिड़ो पुलिस वारो, ऐं उन सां पोइ सपोर्ट में को इरीगेशन जो इंजीनियर, को PWD जो इंजीनियर, साईं कुझु ॿियनि खातनि जा बलदियात जो मां को माण्हू, ॿियनि मुख़्तलिफ़ इंफॉर्मेशन, उहे सभु राति जो जीम खाननि में, कंहिं ऑफिसर जे घर में, कंहिं क्लब में गॾिजनि था, ऐं दरअसल उहे वेही, उहो जेको वॾो हुननि खे वठी आयो आहे उन सां वेही हिकिड़ो अरेंजमेंट करे इहो तइ था कनि त अॼु असांखे हिन शहर में सुभाणे सुबुह जो कीअं लुटिणो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं प्रायोरिटी, पॉलिटिकल प्रायोरिटीज़ ऐं एजेंडा आहे उनखे मुकमिल करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां पंहिंजो बिब बि भरिणो आहे ऐं हिसो बि सियासतदान खे ॾियणो आहे। ऐं इन जेको मॉडल ऑफ गवर्नेंस आहे उन में यकीन कयो त सिंध, मां ज़िमेदारीअ सां थो चवां त ईअं सम्झो त गुज़िरियल 2.5 सदियुनि में एॾी ख़्वार ख़राबु न थी आहे। भले उहो करोड़नि जो दौरु हो, या पंहिंजो करोड़नि जो दौरु शुरू थिए थो तक़रीबन 1730 खां, हे 200 साल थी विया आहिनि, 1800, 1920, बल्कि 300 साल। इन 300 सालनि में जेका मीरनि जी साहिबी हुई उन ते वॾा चर्चा थींदा हुआ, भोग थींदा हुआ, पर हाणे ॻाल्हि हद खां टपी वई आहे। हाणे त तव्हां ॾिसो त हिकिड़ा 3-4 ज़िला आहिनि, 4-5 ज़िला, उहे कंट्रोल नथा थियनि। कंहिं हंधि ते का सर्वे नथी थिए, ज़मीनुनि जा कूड़ा 3-3, 4-4, 5-5 मालिक आहिनि, ऐं उहो साॻियो DC, साॻियो ई सिस्टम उनखे जेको आहे अलो थो करे, कागज़ ठाहे थो ॾिए, ऐं जंहिं सनद जा या सर्टिफिकेट जा तव्हांखे सरकारी ड्यूटी 500, 800 या 1000 आहे, उहो तव्हां 5-5 लख, 10 लख, 20 लख, 40 लख, करोड़ ताईं ॾियो, तॾहिं तव्हांखे DC जो दफ़्तर मालिकी जो सनद थो इशू करे। काई साहब, इंतिज़ामी बदइंतिज़ामी आहे, सॼी सूरत हाल था ॾिसो था, गवर्नेंस जो इशू ॾिसो था पिया। असां पोइ बि जमहूरियत खे चऊं था इहा बहितरीनु इंतकाम आहे, जमहूरियत बहितरीनु गवर्नेंस जो मॉडल आहे। सिंध जे अंदरि जमहूरी हुकूमतूं आहिनि, लोकल गवर्नमेंट आहे, लेकिन बदइंतिज़ामी, करप्शन, अकरा परवरी, ॿियूं जेके बि हालतूं ख़राबु आहिनि, हिन महिल तव्हां ॾिसो था, तव्हां लास्ट टाइम प्रोग्राम में बि ॻाल्हियूं कंदा आहियो त सिंध सभिनी खां बदतरीन जेको आहे न, असांजे सूबनि में सभु बदतरीन हालत जेके बि आहे, या जेको माण्हू तव्हां जेके ॻाल्हि कंदा आहियो त माण्हू इनसिक्योर आहे, फूड इनसिक्योर आहे, मेलनरिश्ड आहे, उहो सिंध आहे। तव्हां जेको आहे नई गवर्नमेंट आई आहे, नओं हिननि विजन खणी आया आहिनि, नओं हिननि जो जेको लीडर जेको आहे नौजवान आहे, लेकिन उहो बि ग्राउंड ते नज़र नथो। तव्हां कीअं था सूरत हाल खे ॾिसो? नई गवर्नमेंट त ख़ैर न आहे त पुरानी गवर्नमेंट नए इलेक्शन वरी खटे आई ऐं परफॉर्मेंस ज़ीरो ड्राल खटे। और पाकिस्तान जा मख़सूस तज़ाद आहिनि, असांजे लाइ हेॾां भाउ आहे, होॾां पाणी आहे, होॾां इमरान ख़ान हो, हेॾां हे आहे, होॾां अरबाब रहीम मिलंदो, मुशरफ मिलंदो, जनरल ज़ियाउल हक़ मिलंदो, हेॾां हे मिलंदा आहिनि। इर्तिका 50 सालनि में पाकिस्तान जो त कम अज़ कम पॉलिटिकली कोन थियो, शायदि पंजाब जो थियो, उतां पीपल्स पार्टी गाइब थी वई, उते PTI हुनखे रिप्लेस कयो, PMLN अगरि आहे उते,
वक़्तून तव्हां ॾिठो पिए त हमेशह 5 साल में गवर्नमेंट चेंज कंदा हींअर जेको आहे सो 15 साल माना ॾियण लाइ तयारु वेठा ॾेई चुका आहिनि मुंहिंजे ख़्याल में हिनखे PTI खे या पहिरीं गवर्नमेंट आहे जेका सेकेंड गवर्नमेंट आहे ऐं मतिलबु सेकेंड गवर्नमेंट आहे वाकई पर माना अञा हुनखे जेको आहे सो कढंदी सपोर्ट बेस आहे हा त उहो तव्हांजे साम्हूं आहे बल्कि छा PMLN जी जॾहिं गवर्नमेंट हुई त PTI गवर्नमेंट न हुई जॾहिं PMLN जी गवर्नमेंट जी PTI गवर्नमेंट हुई त जेका सेकेंड गवर्नमेंट थर्ड गवर्नमेंट ठीकु आहे सर त बलोचिस्तान स्लो आहे पंहिंजा हाणे मामिलो इहो आहे त इनाम साहिबु ऐं आसिफ साहिबु हिते ब्यूरोक्रेसी खे ॾिसूं था पिया ब्यूरोक्रेसी आहे छा शयूं मैनिफेस्ट कंदियूं आहिनि ऐं पोइ वरी हुनजो हिकिड़ी तव्हां वेठा हुजो मखसूस मास्को जे शहर में ऐं रोज़ु वेठा तव्हां जेको आहे लेनिन जूं ख़बरूं ॿुधंदा वठो लेनिन जूं डॉक्यूमेंटूं ॾिसंदा वठो या पुटिन जूं ख़बरूं ॿुधंदा वठो हिन मौजूदा मास्को में त तव्हांजो इन्फ्लुएंस उहो थी वेंदो रियासत नज़रियो बि ठाहींदी आहे रियासत तव्हांखे चवंदी आहे त हीअ मॉरल वैल्यूज़ अथव हीअ मॉरल वैल्यूज़ न अथव हिन लेवल ते सोचींदो त हीअं गद्दार आहियो त पाकिस्तान जे मखसूस फ्रेमवर्क में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधियुनि खे वठी आई इक़्तिदार में इन खां अॻु में कहिड़ी पार्टी जेका सिंधियुनि खे इक़्तिदार में वठी आई का बि कान वठी आई पहिरीं पार्टी जेका 1970 खां पोइ माना 23 साल सिंधी वीचारा जेके आहे एज़ अ जेके बि आहे उनजो को बि रिप्रेज़ेंटेशन ब्यूरोक्रेसी में बि हू आहे ऐं जेको आहे सो मुस्लिम लीग टाइप गवर्नमेंट्स हूंदियूं हुयूं उन में उन 77 ते ब्यूरोक्रेसी वॾी स्ट्रांग हूंदी हे वीचारा वॾेरा जीपनि में घुमंदा पोइ भुटो साहिबु आयो पोइ हिकिड़ो जेको आहे सो वरी हिकिड़ी शॉर्टकट थी मिडिल क्लास डेवलप करण लाइ सभिनी खे नौकरियूं मिलियूं न त नौकरियूं जेके आहिनि से परमिटूं हा परमिट त जुदा फ़िलहालु नौकरियुनि जो कॉन्टेस्ट आहे वठूं त उन नौकरियुनि में जेको आहे हिकिड़ो माना शॉर्टकट ॾेई आर्टिफिशियली या मेरिट पूरी हुअनि या न हुअनि जेको असांजो मुआवज़ो रोईंदो आहे कोटा सिस्टम में मेरिट उनखे वॾो ॾुखु जेको आहे मुआवज़ो जो आहे ई भुटे जो दौरु त हाणे उन में जेको बि आहे हिकिड़ी जेका आहे शेपअप थी सिंध जी हिकिड़ी जेका आहे हाणे सिंधी तव्हांजे ब्यूरोक्रेसी में सिंध में कम से कम मेजोरिटी में आहिनि तव्हांजा जेके आहिनि से जेके रूल्स जेके आहिनि से उहे बि सिंधी पॉलिटिशियन्स कनि था पिया कम से कम सिंध में ऐं उन हिसाब सां जेका वरी उनजे नतीजे में जेका बैड गवर्नेंस आई आहे बैड गवर्नेंस पूरे पाकिस्तान में आई आहे तव्हां हाणे कम से कम मञो न पंजाब में जेको बोज़दार हुन छा कयो वॾो माना सभु लिका लथाड़ियो ऐं के में हुननि छा कयो असां हाणे जेको आहे BRT स्टेशन ट्रेन अथव वग़ैरह हेॾे होॾे हिननि उन्हनि खां वधीक कमु कयो हिननि को अहिड़ो ख़ासि प्रोजेक्ट सही तरह सां सवाइ गंबट कहिड़ी हॉस्पिटल छा गंबट कॉलेज हॉस्पिटल NICVD पर जेके बि हुननि जेको माना सस्टेनेबल ग्रोथ रेट जे हवाले सां जेके सस्टेनेबल जेका बि तरक़ी थींदी आहे उहा थींदी आहे HDI ह्यूमन डेवलपमेंट इंडिकेटर जे कॉन्टेक्स्ट में उहे हिननि जा मॉडल्स क्लियर कोन आहे त विचो यंग लीडर माना बिलावल भुट्टो साहिबु यंग लीडर सिंध में पॉपुलर कोन्हे हींअर मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे असांजी मूंखे बेनज़ीर साहिब जी न्याणी आहे ऐं अलाह हुनखे आबाद रखे ख़ुशि रखे उहो असेंबली पहुता आहिनि बिना मुक़ाबले पहुता आहिनि माण्हुनि खे खणाए बढ़ाए हुनखे पहुचाया आहिनि पर माना वेरी ऑनेस्टली स्पीच छाकाणि मुंहिंजी ॾाढी हुननि सां हिकिड़ी मोहबत अटैचमेंट रही आहे पर लॻे ईअं पियो त हिकिड़े कबीले जो या हिकिड़े ख़ानदान जो जेको आहे हिकिड़ी राणी आहे या को प्रिंस आहे ॿुधो न हीअ जेका तव्हां बेनज़ीर लाइ शहीद राणी वारी जेका फ्रेज़ ठाही उहा ख़ुदि बेनज़ीर जी शख़्सियत लाइ जेका चङी थोरी राणी त कान आई न बेनज़ीर भुट्टो त आज बाज़ार में पा बचोला चलो खाको बसर चोरो मस्तो रखसा चलो ॿुधो न खाकी शहर में मजमायाम बि संगे दुश्मनाम बि तीरे मतिलबु सुबुह नाशात बि माना रोज़ाना काम बि वारी ॻाल्हि त उनखे तव्हां राणी लफ़्ज़ बादशाह लफ़्ज़ वॾो लफ़्ज़ उनखे एॾो छो जेको असांजो जेको ख़ूबसूरत वॾो साईं उहो ख़राबु थी पियो हिन सिंधी लफ़्ज़ जो मुक़दस ऐं ताज़ीम लफ़्ज़ साईं आहे भाई साहिबु मां हिकिड़ी तव्हां ॻाल्हि एड कयां तज़ियनि में मुख़्तलिफ़ माण्हू जेके पार्टी जे अंदरि आहिनि उन्हनि जो इहो तज़ियो रहियो आहे त आसिफा भुट्टो साहिबा आसिफा भुट्टो ज़रदारी साहिबा जेकी कामयाबु थी आहे उहा इलेक्शन कैंपेन न पई करणु चाहे गर्मी हुई नवाबशाह में इहा छा तासुर सही आहे या इहो हूंदो इफ यू आर बॉर्न विद सिल्वर स्पून इन योर माउथ and you think you इहो आहे त सॼी भला सॼी फैमिलीअ खे पॉलिटिक्स में जेको आहे सो विझण का फज़ीलत आहे जेको क़ौम फ़ैसिलो करे चुके क़ौम ख़ामोश आहे
The thing is that हाणे business में वञो सुन, त ही ॿियूं ॿिया शोभा आहिनि त ज़िंदगी ही में। जेके नवाज़ शरीफ़ आहे, ही जेको ज़रदारी साहब आहे, ये बहितर हूंदा PTI को, पर ही जेको नओं वर्ल्ड या नओं पाकिस्तान आहे, ही पाकिस्तान फासी पियो आहे, जेको तव्हांखे ॾिसण में कोन थो अचे। अॼु वेठा आहिनि IMF लाइ अमेरिका में $8 अरब मिलंदा हलाए पैकेज पॉवर 2 सालनि जो मिलंदो, वरी छा कंदो, वरी पंहिंजे वरी हिकिड़ो जेको आहे वक़्तु न थींदो। पावल नगर वारो इंसिडेंट कोई छा हुई, हिकिड़ी थॉट हुई न, तव्हीं असांखे अकाउंटेबल कोन था करे सघो। ऐं हुन ग़लति कयो, पुलिस वारा तमामु गंद कयो, पर हुनजो लाज किताबनि में लिखियलु हो, हुनजो लाज किताबनि खां ॿाहिरि त कोन हो, तव्हां त किताबनि खां ॿाहिरि वञी हरकतूं कयूं। त तंहिंजे करे हाणे हिन मुल्क ही फासी पियो आहे, ही माना चौक करे वियो आहे, न अॻिते वधी सघे थो, न त पोइ हिते किरी सघे थो। ॿुधो न, हीउ मुल्क ईअं ई पियो हलंदो, ऐं ईअं हलण में हुनजा तमामु गंद, तमामु किचरा, तमामु घणो कुझु निकिरंदो। ऐं उन में हीउ स्टेटस को मेंटेन करण में PTI त वई हाणे पंहिंजी पार्टी लाइ छा आहे, पर असां PMLN वारा पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 साल गवर्नमेंट खे थिया आहिनि, छा चेंज आई आहे सिंध जे अंदरि, कहिड़ी चेंज आई, सवाइ तव्हांजो जेको बि तव्हांजे इक़्तिदार में वेझो आहे उनजी ख़ासि क्वालिटी आहे दरबारी नंबर 1 हुजे या दरबारी हुअण जी क्वालिटी अथसि। तव्हां वेंदे यूनिवर्सिटी जा जेके वाइस चांसलर जेके अलामा आया काज़ी जहिड़ा माण्हू आणींदा, डिक्टेटर्स अयूब खान जहिड़ा मिसाल तौरु, जंहिं जेके लियाकत अली साहिब माण्हू जेके वॾा हिकिड़ा मयारी माण्हू त कमु तव्हीं त हाणे उते बि जेको आहे दरबारी था आणियो पिया। माना तव्हांजी लेवल एतिरी किरी पई आहे, तव्हां एतिरो सच ॿुधण लाइ तयारु न आहियो, तव्हां एतिरो इंटीग्रिटी वारो को इंडिपेंडेंट माण्हू जेको आहे सोच रखंदड़ माण्हू, उहो तव्हांजे वेझो नथो थी सघे पियो, तव्हां अगरि केसर बंगाली कोन थो वेही सघे पियो। ऐं तव्हीं जेको आहे सो आख़िर में हिकिड़ो जेको आहे सो तव्हांजी हरकतुनि जे करे हिकिड़ो जिन पैदा थियो, हिकिड़ो वोल्केनो पैदा थियो, हिकिड़ो विलपूल पैदा थियो, दैट इज़ सखर एंड डिक्विटी, धाड़नि जी आमाज का। ऐं ॿी वरी जेका ख़ासि पैदा थी, जेका पोइ दफ़े पाण चयो जेके ट्यूशन फीस आहिनि प्राइवेट कॉलेज स्कूलनि जूं, साईं केॾी महांगी थी वई। उहा ई तालीम जेका बीकन हाउस में मिले थी पई, उहा ई तालीम जेका सिटी स्कूल में मिले थी पई, साथ HM कोजा जो स्कूल मुआर नवाबशाह में ॾींदो हो, उहा त ग़रीब खे मिलंदी, अमीर खे मिलंदी। हाणे त ग़रीब खे तालीम मिलण जो त क्वेश्चन ई कोन्हे को। ऐं तव्हांजा 3 करोड़ ॿार जेके आहिनि पाकिस्तान में ऐं सिंध में 1.5 करोड़, माना 1.5 करोड़ पूरे 3 सूबनि में, ऐं जेका जंहिंजी 24% आबादी आहे जंहिं सूबे जी पूरे मुल्क में, उन में जेको आहे 1.5 करोड़ ॿार जेके आहिनि स्कूल खां माना ॿाहिरि। हाणे इहे सॼियूं सिचुएशन्स ऐं इन खां पोइ हेपेटाइटिस B, माल नरिश्ड कोम, इन्फेंट छा चइबो आहे जेको आहे सो जेके ॿार जेके Infancy rate, नमक जेको आहे सो आयोडीन डिफिशिएंट जेके थींदा आहिनि, माना मिसाल तौरु उहे जेके स्टंट ॿार जुदा, ठीकु आहे न। ऐं उहे जेको आहे हिकिड़ी पूरी हिकिड़ी अपाहजनि जी। ऐं मूं टिकटॉक ॾिठा, मूं पंजाबी टिकटॉक ॾिठा, मूं बलोची टिकटॉक ॾिठा, मूं पख्तून टिकटॉक ॾिठा। हेॾा जाठा काठा माण्हू वेठा मश्करियूं कनि पख्तून में, वेठा मश्करियूं कनि पंजाबीअ में, जंहिं मां टिकटॉक माना इज़ ऑल अबाउट फन एंटरटेनमेंट। जॾहिं जो माण्हू सां सिंधी टिकटॉक उहे मश्करियूं पिया कनि बसि हीना। ऐं माना कमीस जेका पातल हूंदो हवा में बि ईअं उॾे ऐं जिस्म हुन में अंदरि पियो ई कोन्हे। ॿुधो आईंदो भाऊ कमीस ॾाढी थुली माना विकिरी पाईंदो, पोइ जिस्म वीचारे जेको आहे तमामु हीणा माण्हू जेके माना माल औरतुनि जो ॿारहाड़ी में वञो, सिंध खे ॾिसणो, सिंध खे टिकटॉक में ॾिसो न, सिंधी माण्हूअ जी सिहत ॾिसणी अथव उन टिकटॉक में ॾिसोसि। त थिंक इज़ दैट की हाणे जे तव्हीं चओ था भई तव्हीं हलंदो, यू आर वेरी मच मिस्टेक। जीअं तव्हांजे थ्रेश होल्ड ते जेको आहे बराबरि में जेको आहे 300 मिसाइल जे दाॻिया आहिनि, उहो दाॻण खां पोइ जेको हुनजो हाल थियणो आहे उहो तव्हांखे ख़बर पवंदी। यू आर तव्हीं माना ज़ोरी जो स्टेट्स क्रिएट करे वेठा आहियो न। उहो हिकु माना जेको आहे सो इंडिया जेको आहे हाणे हुन जी तारीफ़ या बुराई कोन था कयूं पिया, उहो दुनिया जी 3 वॾी इकोनॉमिक पावर थियणु पियो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां जेको आहे हिते अची फासी पिया, ऐं को बि अचानक जेको आहे ख़बर थी पए त छॾ तव्हांजी जेको आहे कुझु ख़बर सुगो इस्तीफ़ा था ॾियनि पिया। तव्हांजी जेका पूरी पॉलिटिकल नरेटिव जेका आहे उन में ज़लज़लो थो अची वञे। बहावल नगर जी ख़बर थी चए थी पई तव्हांजे पॉलिटिकल नरेटिव में ज़लज़लो थो अची वञे। छा मसइलो आहे? मसइलो इहो त तव्हां खां हाणे ॻाल्हियूं ॻरियूं थी वयूं, ठीकु आहे। हाणे उन ॻरियूं ॻाल्हियुनि जे करे वरी को नंढी ॻाल्हि हूंदी हेॾी ॻाल्हि सिंध में ईंदी। So the thing is that सिंध पंहिंजी जेका आहे उन करे हाणे ॿियो जेको धकु लॻो आहे सिंध गवर्नमेंट खे ऐं साईं बरादर जो, उहा आहे असां वारी मरियम नवाज़ शरीफ़। उहो नान ते बीठो अथव असां मियां नवाज़ शरीफ़। जना खां पोइ मुंहिंजे ख़्याल में ॿियो नंबर वॾो माण्हू अॼु जे कॉन्टेक्स्ट में नवाज़ शरीफ़ आहे। उहो वीचारो गुमनामी में वेही जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहे पियो, हू हिकिड़ो वॾो ख़ुशहाल पाकिस्तान ॾिसणु थो चाहे पियो,
ठीकु आहे न, तव्हां छा था कयो, तव्हां इहो ई था कयो पिया त बाबा हीअ मिनिस्ट्री हुन वटि हुजे, हीअ मिनिस्ट्री हुन वटि हुजे, हीअ खातो हुन वटि हुजे, हुन घणी कमीशन पहुचाई, हिन घणी कमीशन पहुचाई, ऐं हीअ कमीशन कोन थो पहुचाए, हिनखे पहुचे कयो, हू कमीशन पहुचाए त हुनखे अॻिते कयो। हीअ आहे कमीशन जी गवर्नमेंट, ठीकु आहे। हुन में वेही तव्हां सिंध जो जेको हिनो हाल कयो, स्कूल तबाह, सिंधी अस्पतालूं तबाह, ॿुधो न, ऐं हुन खां पोइ तव्हां जेका बटालियन ठाही आहे चमचनि जी, सहाफ़िन में चमचा तव्हांखे खपनि, दानेश्वर में तव्हांखे चमचा खपनि, ॿुधव न, तव्हांखे जेको आहे सो ब्यूरोक्रेसी में चमचा खपनि, हाणे लॻा दरबारियुनि जी जेका असां गवर्नमेंट आहे। त तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त आउं बिल्कुलु, मूंखे त जेको आहे सो मुंहिंजी त ट्रेनिंग थियल आहे गोशा नशीनी में रहण जी, आई हैव बिन ट्रेंड, मूंखे त जेको आहे सो अहिड़ा शौक़ु कोन्हे, तव्हां सम्झा, असां ॻाल्हि कंदासीं, तव्हांखे वणे तव्हांखे न वणे, पर हाल जेको तव्हां हिन मुल्क जो सिंध जो कयो आहे ओहिड़ो त मुंहिंजे ख़्याल में आमिरतनि बि कोन कयो। इनाम सभु सूरत हाल मजमूई तौर ते ज़ाहिर आहे, काई साहब ॿुधाए जेकी आहे उहा ज़ाहिर आहे पेनफुल बि आहे, डिटोरिएटिंग बि आहे, लेकिन सिंध गवर्नमेंट खे एॾी तनक़ीदुनि जे साम्हूं हुयो। मूंखे हिकिड़े दोस्त जेको आहे सेवण शरीफ़ जे, उन चयो त मुराद अली शाह साहब खे कॾहिं बि असां ईअं न ॾिठो आहे जंहिं तरीक़े सां हिन दफ़े इलेक्शन में हुयो। अहिड़े इन रिज़ल्ट खां पोइ बि जॾहिं मुराद अली शाह साहब खे CM बणायो वियो, सूरत हाल सिंध में डिलीवर थींदे नज़र अचे, गवर्नेंस जो हाल, काई साहब जी ॻाल्हि कई, ॾाढी पेनफुल बि आहे, ज़ाहिर आहे सभु असां जेके वेठा आहियूं असांखे ॻणती बि आहे, माण्हुनि जी जेके सिहत जो, तालीम जो, ऐं जेके SDI आहे, जेके तव्हां जेको ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स आहे, उहा ज़ाहिर आहे ॾींहों ॾींहुं पोइ ते तव्हां कीअं था सूरत हाल, तव्हां ज़ाहिर मुबसिर आहियो, तव्हां पुराणो सियासी माण्हू आहियो, शऊर रखंदड़ आहियो, तव्हां कीअं था ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, जेका हिन महिल काबीना आहे उहा त उनजी सूरत हाल ॾाढी दिलचस्प आहे। दिलचस्पी ईअं आहे त आसिफ ज़रदारीअ जे, सदर साहब जे मर्ज़ीअ जे अगेंस्ट मुराद अली शाह, बिलावल ज़रदारी साहब जे इन्फ्लुएंस ते सिंध जो चीफ मिनिस्टर थियो आहे। पर हाणे उन काबीना जी जेका तश्कील थी आहे उन में अदी ऐं अदा जो तमामु वॾो रोल आहे, ऐं उन्हनि जा माण्हू अची वेही रहिया आहिनि, 10 मिनिस्टरनि ऐं ॿिया जेके सलाहकार आहिनि, हिकु ॿ को बिलावल जो पंहिंजो माण्हू आहे, हिकु अधु को ॿियो आहे, बाक़ी सभु उहे माण्हू आहिनि जेके हुननि जा आज़मायल ऐं कारोबार जे हिसाब सां तमामु सुठा ट्रस्टेड माण्हू आहिनि। एतिरी हालत थी वई आहे जो मुराद अली शाह जी जेको तव्हांखे इलेक्शन खां पहिरियों एज़ अ चीफ मिनिस्टर दबदबो हो, किथे नज़र अचे थो कंहिं बि हंध ते, ख़ुदि हुनजी प्रेज़ेंस नज़र अचे थी, छाकाणि जो हुनखे जेका काबीना बछाई वई आहे उन में 4-5 त चीफ मिनिस्टर ख़ुदि वेठा आहिनि। नासिर शाह ही वॉज ऑल सेट टू बिकम चीफ मिनिस्टर ऑफ, पर पोइ जेका अंदरूनी जे खाना जेके थियूं साज़िशूं या डेवलपमेंट्स थियूं उन में जेके बिलावल जी हुई धुर, उहा वधीक इन्फ्लुएंस करे वई चीफ मिनिस्टर जे हवाले सां। पोइ अधु चीफ मिनिस्टर हाणे ज़िमेदार कंहिं ॿिए दर्जे आॾो आहिनि, उहे चीफ मिनिस्टर जे आॾो ज़िमेदार न आहिनि, तंहिंजे करे चीफ मिनिस्टर ख़ुदि हिकिड़े माना डबल उनजो शिकार आहे सोच जो। हाणे अचे इन खां पस मंज़र खां ॾिसी वरी जेके तव्हां ॾिसो तव्हांजे इक़्तदार जे कलचिस जंहिंजे हथ में आहिनि, उहा वॾेरो तबिको, वॾेरे तबिके जो जेको हिन महिल सूरत हाल थी वई आहे न, यकीन कयो इन जेॾो माना थर्ड क्लास ऐं नाकारा ऐं निकमो तव्हांखे पाकिस्तान में को बि ग्रुप न मिलंदो। वॾेरा पहिरियों बि आहे सिंध में, उहे बि हुकूमतुनि जो हिसो हूंदा हुआ, उहे बि मिनिस्टर थींदा हुआ, ईअं कोन हा। हाणे वॾेरो जी इकनॉमी डिपेंडेंट थी वई आहे पॉलिटिक्स ते, उहो पंहिंजे ज़मीनुनि ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे भताखोरी ऐं इन ते जेको पॉलिटिक्स मां जेका कमीशन बाज़ी आहे उन मां अचे थो। हिकिड़ो चमचनि जो टोलो हुन सां हर वक़्तु गॾु आहे, हुनजी रूटीन इहा आहे त ॾींहं जो 1-2 वॻे निंड मां उथे थो, 2 वॻे ते हुनजो नाश्तो थो थिए, उन खां पोइ हुनजो अचनि था इहे जेके कमी कारावा रिपोर्ट ॾियनि था, कल्ह छा थियो, राति कीअं लुटियोसीं शहर खे, हुनजो आउटकम कहिड़ो थियो साईं। उन खां पोइ हू वरी निकिरे थो, पंहिंजो को मिनिस्टर आहे त पंहिंजे ऑफिसुनि में ॿियनि कमनि कारनि सां निकिरनि था, ब्यूरोक्रेट हुनखे ओवर पावर करे वियो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। ब्यूरोक्रेट हिकु वक़्तु जेको हुनजे मथां मिनिस्टर आहे उन सां बि ठीकु अटैच आहे,
वरी उन मिनिस्टर जे मथां बि जेका पॉलिटिकल अथॉरिटी वेठी आहे उन सां बि अटे। तव्हांजो चवणु इहो आहे त जेको असेंबली जो चूंडियल नुमाइंदो आहे उनजी ख़ामोशी आहे, इंडिफरेंस जेको एटीट्यूड आहे, उन जेको फ़ाइदो जेको आहे ब्यूरोक्रेसी वरितो आहे। त ब्यूरोक्रेसी उहो वरी हर हंधि लाइनूं फिट थो करे। उहो नेब सां बि पंहिंजो कनेक्शन सही थो रखे, अदालतुनि सां बि सही थो रखे, जेको हुनजो बास आहे उनजो बास जेको आहे उन सां बि थो रखे, ऐं नतीजे में इहे हिसाब पतियूं विराए हाणे मूंखे ॿुधायो 17 खां वठी 21 ग्रेड जे ऑफिसर जी पघार केतिरी आहे? 4-5 लख। 4-5 लख त हुनजो हिकिड़े ॿार जी फीस आहे। तव्हां हिकु 20 ग्रेड जो जेको तव्हां ॾिसो ब्यूरोक्रेट उहो अरबपति थी चुको आहे। उन जा असासा आहिनि कैनेडा में, अमेरिका में, UAE में, अलाए कहिड़नि कहिड़नि, मलेशिया में। इहो एॾो लुट जो ईज़ी माल चवे थो, इहो सवाइ बलोचिस्तान जे ॿिए कंहिं हंधि पाकिस्तान में एॾो लुट जो माल नथो मिले। बैड गवर्नेंस जा ॿिया इशूज़ हूंदा KP में, समहाउ थोरा पंजाब में बि हूंदा, पर हीअं हिकिड़ी ओपन लूट ऐं प्लंडर जो जेको लाइसेंस मिलियल आहे असांजे ब्यूरोक्रेट खे, उहो शायदि कंहिं सूबे में कान्हे को। हाणे साईं अचो त उहो जेको असांजो वॾेरो आहे उहो उनजो हाल तव्हां ॾिठो। असांजे ब्यूरोक्रेट खे ॾिसो त छा उनजा ठठ आहिनि, नौकर, बंगला, गाॾियूं, एसियूं, गार्ड। माना अंग्रेज़ जेको एडमिनिस्ट्रेटर हो उहो साईं किताब लिखंदो हो, उहो सर्वेस कराईंदो हो, उहो डोज़ियर्स ठाहींदो हो, अदा ॿियो छा ठाहींदा इहे जेके ब्लू बुक ठाहींदो हो। उनजी इल्म अदब सां दिलचस्पी ही, ॿोलीअ जे मसइलनि सां दिलचस्पी, हिन जी हे जेके असांजा अदीब बि ब्यूरोक्रेट थिया उन्हनि जी बि दिलचस्पी वरी माल सां ऐं अयाशी सां थी वई। हा, इन मॉडल में वरी अचो त उन्हनि खे केरु थो सपोर्ट करे? जेको सहाफ़ी आहे, जंहिंजो रोल हुजणु खपे त उन्हनि ते वॉच रखे, जेको अदीब ऐं शाइर आहे जंहिंजो कमु आहे त माण्हुनि खे एनलाइटन करे त बाबा हे हिन ज़ुल्म ऐं लुट ऐं फुर जे ख़िलाफ़ु थो, उन्हनि में साईं को मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे, को साईं जो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे, SP साहिबु जेको आहे हिन जहिड़ो जेको आहे तमामु प्यारो कोन्हे को। छा आहे SP साहिब जी क्वालिटी? उहा क्वालिटी इहा आहे त राति जो घुराए सहाफ़ियुनि खे छांडो पाणी कराए थो, उन्हनि जा 2 कम करे थो, उन्हनि खे ड्रिंक पार्टीअ में हिसेदार थो बणाए। हाणे इहो हले पियो सोशल मीडिया ते, हर पढ़ियल लिखियल माण्हू जो को न को भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। उहो भाइरनि जहिड़ो दोस्त हशर करे पूरो तबाह करे छॾियो आहे, पर उनखे को चवण वारो कोन्हे को, छाकाणि जो उहो उनखे प्रोटेक्शन आहे हर लिहाज़ खे। ऐं मीडिया मां प्रोटेक्शन जॾहिं थी वञे, जॾहिं अदीब दानिश्वर जेके कॉन्शियस क्लास आहिनि सोसाइटी जॾहिं उतां थी वञे त पोइ त सूरत हालत तक़रीबन अहिड़ी थी वञे जो माण्हू खे लॻे थो त का चेंज जो इम्कान ई कान्हे को, चेंज जी जेका आहे। हाणे मूंखे ॿुधायो त अच्छा ॿियो वरी जेको हाणे कामोरनि खे इहो शौक़ु थियो आहे पंहिंजो पाण खे प्रोजेक्ट करण जो, अख़बारुनि में, मीडिया ते साईं। हा, ॾिसो त ॼण त जेको आहे सो को छा चइबो आहे अदाकार थो वञे, को जेको आहे सो को फिल्म जो कोई एक्टर थो वञे, अॻियां ईअं स्लो मोशन में उनजो साईं मुंहिंजे खे चवां कदम था खॼनि, वरी फायर था ॾेखारनि, वरी यार ही को तरीक़ो आहे जेको आहे सो गवर्न करण जो माण्हुनि खे? ही को जेको आहे सो तरीक़ो आहे पंहिंजूं इंतिज़ामी ज़िम्मेवारियूं संभालण जे? हाणे जेके चंद तमामु थोरो तादाद शरीफ़ कामोरनि जो आहे जेके बाय द बुक हलणु चाहिनि था, उहे या त मोकल वठी घर वेही था रहनि, या त जेको आहे सो साइड में ॿियो को धंधो कारोबार शुरू था कनि त बाबा पघार खां मां असांजी पूरत नथी पए त ॿियो को कमु कयूं। त हाणे इन सूरत हाल में मूंखे ॿुधायो जॾहिं तव्हांजे सियासतदान, ब्यूरोक्रेट ऐं उनजे मथां अखि रखंदड़ सोसाइटी जे हलकनि जो इहो हाल आहे, पोइ धाड़ियल कल्चर छो न थींदा? कहिड़ी कंहिंजी मारनि इहे जेके धाड़ेलनि वटि हथियार पहुचे थो, इहो कहिड़नि चैनल्स खां पास थी थो निकिरे, उहे जेकॾहिं को 2-4 SP सीरियस थियनि, पाण में कोऑर्डिनेशन कनि त छा नथो थी सघे। पर वरी हाणे उनजो हल इहो थियो आहे हथियार वठो, हथियार वठो। भाई इहे राइफलूं क्लेशनूं इहे खोड़ आहिनि हिननि खे, या तव्हांजो बख़्तरबंद गाॾियूं खोड़ आहिनि। 160 मिलियन जा हथियार वठिबा ऐं उहे 3-4 ज़िलनि में के 50-60 धाड़ेलनि उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ, वरी उन में हिकिड़ियूं किक बैक्स, वरी उन में सिंध में त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां ADP खां वठी जेको आहे रिपेयर एंड मेंटेनेंस ताईं
साईं मुंहिंजे खे चवां जेको आहे वर्क्स ऐं सर्विसिस डिपार्टमेंट ताईं इस्पतालुनि ताईं तव्हां हर हंधि वेंदो न, यकीन कयो त हिकिड़ो अलमियो ऐं मिज़री तव्हांजो इंतज़ारु थो करे। काई साहब, इंतिज़ामी ख़ामोशी जेके ज़ाहिर जेके पार में जेकी हुकूमत आहे, जीअं आसिफ ज़रदारी साहब आहे, प्रेसिडेंट आहे, उनजी पार्टी हिकिड़ी, बिलावल साहब त नज़र कोन थो अचे, मां इन करे माफ़ु कजो, तव्हां जमहूरी माण्हू आहियो। उते इंतिज़ामी जेके न ख़ामोशी आहे, गठजो इनाम साहब वारी गठजोड़ जेकी हुनजी पाण जी आहे, उहा कंट्रोल नज़र नथो अचे। उनजे करे जेके बि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे या लेजिस्लेशन जेके क़िस्म जी थिए थी पई या इम्प्लीमेंटेशन जा मामलात आहिनि, उहे बिल्कुलु जेके न इन शयुनि खे एग्ज़िबरेट कनि था, सूरत हाल गंभीर थींदी थी वञे। तव्हां कीअं था ॾिसो सूरत हाल? तव्हां FIR कटाई आहे? खोड़ दफ़ा कटंदे ॾिठी आहे। तव्हांखे ॿुधायो त घणियूं FIR कूड़ियूं कटिबियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में कंहिं हारी ऐं मासूम ते अगरि को वॾेरो चिड़ करे विझे, FIR त ॾाढी सवली ऐं आसान शइ आहे। पोइ त भाऊ माना गफ़ूर जेको आहे सो टिकटिकी ते अथव न, उन खां पोइ थाणी कचहरीअ जूं जेके माना इहे, पोइ आख़िर में हू हुनजो प्रोटेक्टर आहे। हिकिड़ो SP आहे, हिकिड़ो मुख़्तियारकार आहे या असिस्टेंट कमिश्नर आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त अगरि जे फलाणे ज़िले जी फलाणे तालुके में अचे, उन इलाइक़े जे MPA जी मर्ज़ी हुन में शामिल न हुजे, त उन जो जेको आहे सो SC जो या उन्हनि जी इजाज़त खां सवाइ बल्कि उहो पहुचंदो हुते, साईं हुन हमरा मुआरे यार खे होॾे मोकिलियोसि। असिस्टेंट कमिश्नर ऐं SC त वरी बि जेके ॾोकड़ ॿोकड़ ॾेई कोन था अचनि, शायदि डायरेक्टली उन जा कमु कंदा, पर जेको हाईवे जो जेको इंजीनियर आहे, जेको MS आहे, वो कीअं ट्रांसफर थींदो आहे? निसार में तेरी गलियों के अर्ज वतन के जहां चली है रस्म के कोई न सर उठा के चले, जो चाहने वाला तेरे तवाफ को निकले, अहिड़ा हाल थियनि, मतिलबु बुरे न बंभोर वारी ॻाल्हि अथव, ॿुधो न। त हाणे त माना असां लाइ त हिकिड़ो रहण जो मुक़ाम आहे ई आहे, पर उन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो कहिड़ो ॾोह? पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिस्टम जो हिसो आहे न, ख़ामोशी सां सिस्टम जो हिसो आहे। सिस्टम हुनजी मेन आहे, हे आहे, हो आहे, हिननि खे माण्हू वोट ॾिनो आहे, हिन खटियो आहे, उन सिस्टम जो हिसो आहे। सिस्टम इहो ई अथव, हलाईंदड़ ब्यूरोक्रेसी। सिस्टम जो हिसो त पंजाब वारा बि हिन, KP वारा। हाणे उन सिस्टम में ॾिसो, असांजो ॾिसो न, असांखे इहो पीपुल्स पार्टी खे सिस्टम तोड़णो हो न, रिफॉर्म्स आणे हा न, गवर्नेंस जे कॉन्टेक्स्ट बाबा हेतिरो मयार अथव, हीअं कंदो, हुनजो न जहिड़ा काम तहिड़ा बचा, हिसाब किताब ईअं ई अथव, ॿुधो। हाणे हिनखे वठो त पाण जूरिस्प्रूडेंस जा शागिर्द आहियूं, विल बी गोइंग इन टू दी वेरी डिटेल्स ऑफ द फैक्ट। इहो चवण त जेको आहे सो नज़रिया ज़रूरत जेको आहे सो इंतिहाई ग़लति ऐं इमोरल शइ आहे, पर नज़रिया ज़रूरत जेको आहे हिकिड़ो नेचुरल हक़ीक़त बि त आहे, उहो हिन सर्कमस्टेंसिस में जिन पैदा थींदो आहे न, ॿुधो न। वेन द कैट गोज़ माइस विल प्ले वारी ॻाल्हि आहे छा आहे, माना मिसाल तौरु। त हाणे उन में तव्हां ॿुधायो त तव्हांजो हिकिड़ो पूरो जेको सिस्टम आहे, हुन में उहो ॻाल्हि रिफॉर्म्स जी ॻाल्हि ई कोन था कनि। उहे रिफॉर्म्स कहिड़े कॉन्टेक्स्ट में कोन था आणनि, को गवर्नेंस जो मयार क्रिएट कनि, का शइ न आहे, का ॻाल्हि न आहे। जेको माना ॿुधायोमांव मेडिकल सुपरिटेंडेंट पोइ हुनजी मर्ज़ी सां दवाऊं थी विकामजनि पियूं कराची जी बाज़ार में, जोधिया बाज़ार में, अलाए कहिड़ी बाज़ार आहे या, ॿुधो। उते जेके मेडिकल सुपरिटेंडेंट जेके दवाऊं वठनि था पिया, उहे दवाऊं वठंदा आहिनि, पोइ दवा वरी होॾे वेंदियूं, लिखियलु हूंदो अथव हीअ जेका असां कमर्शियल यूज़ लाइ दवा न आहे, पर विकामजंदी हुते। पर हाणे इनखे केरु केरु पकड़ींदो, केतिरो केतिरो तव्हां रड़ियूं कंदो, ऐं करण बि घुरिजनि, या त घेरे कलाक जी मायूसी हथियार पटा करे त कुझु बचंदो छा पंहिंजात। इनखां अपने सवा मासिफ़ा कोन्हे, शहर जाना में बासिफ़ा कोन्हे। कई सभु इनाम साहब चए थो त कुझु जेके असांजा जेके माण्हू आहिनि, जेके पंहिंजे जेको आहे उन्हनि खे ज़िमेदारी अहसासु हुजणु घुरिजे, उहो एजुकेट कनि, माण्हुनि खे इंफॉर्म कनि, उहो बि पंहिंजो जेको आहे वञी करे वेही रहिया आहिनि। इहो ॾिसो, मायूसी फितरी बि त आहे न। समटाइम को माण्हू के डिप्रेशन में लाइ वेंदा आहिनि, कोन तमामु ख़ूबसूरत माण्हू डिप्रेशन में लाइ वेंदा अथव। ख़ूबसूरत मतिलबु जेके सेंसिटिव सोल हूंदा आहिनि, हसास माण्हू हूंदा आहिनि, जेके सोसाइटी क्रिटिकल हूंदा आहिनि, कहिड़ो असां माणको कहिड़ो। मुंहिंजे पीउ जो शागिर्दु हो वकालत में, हेॾी वॾी जेका एज़ हवेली आहे राज़ जेको लिखी वियो हुयो, उहो वीचारो आख़िर में पाण खे अंत ख़ुदकशी में आंदो ई न। हे जेको अलामा आहे काज़ी हो सारो रुहानी ॾाढो, आख़िर में मायूस उहो ख़ुदकशी कई आहिनि। त गुड पीपल इन दीज सोसाइटीज़ विल गो इन
मतिलबु हलिया वेंदा मतिलबु जेको आहे दश्ते तनाही में वारी ॻाल्हि ॿुधो न चङो माण्हू त हाणे हीअ मार्केट अथव हिनजी बदमाशनि जी हीअ मार्केट अथव जेका आहे सा चमचागिरी कंदड़नि जी हीअ मार्केट बंदि अथव इनोसेंट माण्हूअ लाइ शरीफ़ माण्हू लाइ इंटेग्रिटी माण्हू लाइ जेको आहे पीए जेको हिन मार्केट में बीहंदो जेतिरो वधीक नाच करे ॾेखारींदो जेतिरो तबले ते भोड़े वांगुरु नचंदो ओतिरो कमाईंदो पैसो हाणे उन हिसाब कोन थो करे सघे या जावेद काज़ी कोन थो करे सघे त पहिरियों असां गारियूं ॾियूं त जेकर तुंहिंजो मुंहिंजो कमु आहे या सिस्टम इहो सोचियो या हलो मुल्क छॾे ॿोली जो सुवाल जी हाणे बका जी बि जंग कान्हे की पीपल्स पार्टी को बि चैलेंज नथो अचे अॻ में MQM जी चैलेंज हूंदी हुई ॿी अपोजिशन पार्टी जो चैलेंज हूंदो हाणे पार्टीज़ कोई बि चैलेंज नथो अचे उनजे बावजूदि पीपल्स पार्टी खे फुल फ्लेज सेंटर खां वठी हेसि ताईं हुकूमत हूंदी हेॾा सारा रिसोर्स हूंदे पोइ बि काई बि एडमिनिस्ट्रेटिव लैप्सिस ॾिसंदा अचनि उन में तव्हां की था ॾिसो कीअं बहितर कजे छा फॉर्मूलो हुजणु घुरिजे हिननि जी टीम हिकिड़ी डफरनि जी टीम आहे मां तव्हांखे सिधी सही ॿुधायां थो हिननि खे नए दौर जा कहिड़ा चैलेंजिस आहिनि उन्हनि खे कीअं मीट करणु खपे पंहिंजे माण्हुनि खे नए दौर में कीअं दाख़िल कजे इन्हनि खे विजन ई कान्हे हाणे जेकॾहिं हिननि जे टीम वटि कान्हे त वरी ॿाहिरां माण्हुनि खे घुराइबो आहे सलाहकारनि जे रूप में हिकिड़ियूं टास्क फोर्सिस जे रूप में जेकॾहिं तव्हांजी नियत ठीकु हूंदी आहे जॾहिं तव्हांजी नियत ठीकु न आहे त मां इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त जंहिं क़िस्म जो सिंध में हिननि हिन महिल जोड़ियो आहे न माहौल ऐं जेका काबीना हिन आंदी आहे इन मां सिंध खे कुझु बि न वरंदो हाणे अचो त थियणु छा खपे थियणु इहो खपे त माण्हू पंहिंजो वधि में वधि दबाव क्रिएट कनि माण्हुनि खे सुजाग करण जे लाइ जेको रोशन ख़्याल तबिको आहे उहे पंहिंजा मराद ऐं मुनाफ़िकियूं ऐं चमचागिरियूं ऐं बदमाशियूं छॾे माण्हुनि जी खे एजुकेट करे ऐं हाणे उन्हनि खे एजुकेट करणु मीडिया सोशल मीडिया जे ज़रिए काफ़ी आसान थी वियो आहे एजुकेट करण खां पोइ उन्हनि खे अॻिते आणण में जेके ॿिया पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे बि रुॻो तरदीदी बयान ऐं मुज़ाकरा ऐं इन खां हाणे ॿाहिरि निकिरी माण्हुनि में अचनि ऐं त जीअं रिफॉर्म थिए ॿ शयूं थियनि एहतिसाब ऐं रिफॉर्म पुछाणो मतिलबु को फाही त कोन टंगींदा आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेके भर्तियूं कयूं आहिनि इहो हर जॻह ते चैलेंज थियणु खपे कोर्ट में बि अवाम में बि प्रेस में बि ॿियनि हंधनि ते त जीअं हुननि ते दबाव पए हो पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि अहिड़ी तरह रिफॉर्म्स जी एॾी वॾी ज़रूरत आहे कीअं त हिकिड़े SP या DC या कमिश्नर जा ॿार सरकारी गाॾी खणी हलाईंदा था वतन गुंडागर्दी वन व्हीलिंग था कनि साईं को हुनखे झलण वारो हिकिड़े DIG जी त हाणे पुट जी वीडियो वायरल थी मूंखे ॿुधायो ॿुधो मेयर जी ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे न हिकिड़ो असां वारो लॉ ऑफिसर वीचारे पोस्ट वरिती की 300-400 सिंध पब्लिक कमीशन जा हुन में वेठा रिटन टेस्ट कुल ॿ पास कयनि ॿिनि जा वरी इंटरव्यू थिया त असां ॾाढो क्लोज़ली मॉनिटर पे कयोसीं त दोस्त असां वारो माना होशियारो तमामु ॿिनि में पास करे आयो त ईंदो आख़िर में रिज़ल्ट आई छाकाणि वीचारो वास्ते वारो कोन हो उनजो को हेॾो निक विक कोन हो उनखे जेको कमीशन चयो त ॿ जेके पास आया उहे क्राइटेरिया मुताबिक़ हुआ ई कोन खे हाणे तव्हांजो क्राइटेरिया जेको 7 मां जेके साईं मुराद अली शाह जा कमीशन जो इम्तिहान आयो त हुन में को 20 साईं मुराद अली शाह ॻोठा निकिरी आया वरी जे ॿिए कमीशन जो इम्तिहान आयो त 30 तक ज़रदारी निकिरी आया हाणे हिते तव्हांजो कमीशन जो मयार इहो हो त तव्हां एॾा वॾा स्कोप पाता जो 500 जेके रिटर्न में वेठा हुन मां 2 माण्हू पास थिया हुन 2 मां जेको आहे जीअं त को माना कॉन्टेक्ट में न आयो या जीअं त को सिफारिशी जेको हुनजो मयार जो न हो जेको हुनजो माना सम्झो पिया न त उनखे हुननि चयो असां वरी हाणे कंदासीं कैसा मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि इंफॉर्म कयां DB हैदराबाद जी अमजद सहतो साहब जस्टिस अमजद सहतो जस्टिस शमसुद्दीन अब्बासी साहब जेको आहे हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे उनखे महमूद ख़ान साहब जस्टिस महमूद ख़ान साहब कराची में इहा साॻी जेको हिकिड़ो ई फ़ैसिलो आहे त उहो ऑडियो ऐं वीडियो रिकॉर्डिंग कंदा जेकी बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में एग्ज़ाम थींदो इंटरव्यू में ऑडियो बि थींदो वीडियो बि 2 सालनि ताईं रखंदा पर उहा टेम्पर थी सघे थो ॾिसो जॾहिं मुंहिंजो चीज कंट्रोल में पई आहे त मां जेके सिलेक्टेड सुवाल ऐं जवाब आहिनि भली ॾे जेके सिफारिश आहिनि उन में इहा बि हालत कोन्हे त ॿुधायल सुवालनि जा सही जवाब बिल्कुलु somehow it is better decision relatively better this should be the course check of change in society पर ये कोड जो कम ना है तो कोड चेक करे मां ॿुधायां हे जेके सूरत हाल आहिनि न इहे रेवोल्यूशन्स पैदा कंदियूं आहिनि जिन रिफॉर्म्स न आणींदा आहियो न त पोइ बोल्शेविज़म ईंदो आहे बोल्शेविज़म जो PTI जेको गंदुक PTI जेका पॉपुलर थी आहे मथे छा लाइ थी आहे
का पीटीआई वटि को बोल्शेविज़म वटि बि को सोल्यूशन कोन हो, पर हिकिड़ी अपराइज़िंग बिल्कुलु आख़िरी ॻाल्हि हिननि खे त ख़ुदा जो हिननि ते फज़ुल थिए, हिननि खे तारीख़ में नालो लिखाइण जो एॾो वॾो मौक़ो मिलियो आहे बिल्कुलु जो थोरी ख़िदमत कंदा त हेॾी सारी नज़र ईंदी। हाणे इन्हनि खे अगरि ख़्यालु आहे त हीअ पार्टी पॉपुलर पार्टी आहे त मुंहिंजे ख़्याल में तमामु विशफुल दुनिया में काई साहब वरी प्रोग्राम कंदासीं, प्रोग्राम जो टाइम पुॼाणी ते पहुतो आहे। जावेद काई साहब वॾी महिरबानी, इनाम साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼु जे असां जेको न हिन मौज़ू सां जेको न कोशिशि कईसीं त असां इंसाफ़ कजे। सिंध में जेके अकरा परवरी आहे या तव्हां जेकी बद इंतिज़ामी आहे या एडमिनिस्ट्रेटिव लेप्सिस आहिनि, ब्यूरोक्रेटिक जेके आहिनि तव्हां जेके हैसिल्स आहिनि, जेके डिलीवर्स नथी थिए, पब्लिक जेकी आहे न जेकी ॾुखी सूरत हाल मां गुज़रे पई, उनखे बहितर कीअं बणाइजे। अॼु असांजे जेका न पैनलिस्ट कोशिशि कई अथई, असां गौर कयूं मामलात कहिड़ा आहिनि। वरी ॿिए प्रोग्राम में नए मौज़ू सां गॾु थींदासीं। वॾी महिरबानी, फीडबैक पंहिंजो ॾींदा रहंदा।